अस्सलाम वालेकुम दोस्तों, केह्ड़ा हाल है नवां जा। उम्मीद है तक खुश हो खैर होंदा। जि'यां त अॼु सिंध टीवी जे पॉपुलर ॿ ड्रामा जेके जल्द खां जल्द सिंध टीवी ते अचण वारा आहिनि उन्हनि जे बारे में ॻाल्हि ॿोल कंदासीं। ई त कहिड़ा कहिड़ा ड्रामा कॾहिं स्टार्ट कया वेंदा। हिननि जे अपडेट जे लाइ असांजे यूट्यूब चैनल इस्माइल बलोच ऑफिशियल टीवी खे सब्सक्राइब कयो। बेल आइकन खे क्लिक करे ऑल करे छॾींदा जीअं असांजी हर अपडेट तव्हां ताईं पहुचे। त अॻिते हलूं था पंहिंजे टॉपिक जे तरफ़। त हिकु आहे दौलाब, ॿियो आहे चंड किरण, जेको सिंध टीवी जा ॿई ड्रामा आहिनि। इंशाल्लाह ज़बरदस्त हलंदा। ऐं चंड किरण जी त रिकॉर्डिंग हलंदल आहे। जेकॾहिं तव्हां अदा मीर जा परस्तार आहियो, साईं निसार शाह जा परस्तार आहियो, त ॿिन्ही ड्रामनि में साईं निसार शाह अदा मीर यानी अदा इरफान शेख ॿिन्ही में कास्ट कयो वियो आहे। चंड किरण जी रिकॉर्डिंग हलंदल आहे। तमामु जल्द ईंदो सिंध टीवी ते तकरार खां पोइ। दौलाब जी रिकॉर्डिंग अञा स्टार्ट न आहे कई वई। हिन जी तमामु अपडेट जेको आहे तव्हांखे जल्द खां जल्द ॾींदासीं। ऐं ॿिन्ही ड्रामनि जे कास्ट जे बारे में बि तव्हांखे नए वीडियो में ॿुधाईंदासीं इंशाल्लाह। तेसि ताईं काॾे न वञिजो, असांजे चैनल खे सब्सक्राइब करे जीअं तव्हांखे हर नोटिफिकेशन मिले पंहिंजे वक़्त सर। तेसि ताईं पंहिंजे भाउ खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत, सदाईं गॾु, मौला मदद।